केमिस्ट्री क्लास 10 लाइ बाप टियों सबक 14 हिस्सो ॿियो फंक्शनल ग्रुप। आउं केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि अमाइन्स, हेलोजन्स, डबल एंड ट्रिपल बॉन्ड, ॿीणो ऐं टीणो बॉन्ड, सोसाइटी साइंस एंड टेक्नोलॉजी, साइंस समाज ऐं टेक्नोलॉजी। अमाइन्स, हेलोजन्स, डबल ऐं ट्रिपल बॉन्ड इहे असांजा वधीक फंक्शनल ग्रुपनि जा क़िस्म आहिनि। असां पंहिंजे पहिरें वीडियो लेक्चर में उहे फंक्शनल ग्रुप पढ़ियासीं जेकी कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ते मुश्तमिल हुया। हाणे असां अमाइन्स, हेलोजन्स ऐं डबल ऐं ट्रिपल बॉन्ड जहिड़नि फंक्शनल ग्रुपनि खे बहस हेठि आणींदासीं। अमाइन्स, the organic compounds containing carbon, hydrogen and nitrogen as functional group are called amines. उहे नामियाती मुरकिब जिन में कार्बन, हाइड्रोजन त हूंदी पर उन्हनि सां गॾु जेकॾहिं नाइट्रोजन फंक्शनल ग्रुप ते मौजूदु आहे त असां उन्हनि खे अमाइन्स जा मुरकिब सॾियूं था। देयर फंक्शनल ग्रुप इज़ सिंगल बॉन्ड NH2 and their general formula is RNH2. उन्हनि जो फंक्शनल ग्रुप जेको आहे उहो अमाइन वारो आहे NH2 जो, ऐं उन्हनि जो जनरल रिप्रेज़ेंटेशन आहे RNH2। हिते जेका R आहे उहा अल्काइल ग्रुप खे ज़ाहिर करे थी। मिसाल जे तौर ते हिते 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 मिथाइल बि लॻी सघे थो, हिते इथाइल बि लॻी सघे थो, प्रोपाइल बि लॻी सघे थो, ऐं उन लिहाज़ खां हिन जो नालो असां रखंदासीं। हाणे मिथाइल लॻो त मिथाइल अमाइन, इथाइल लॻो त इथाइल, इथाइल असांजो अमाइन थी वेंदो। हिते आहे वरी अमाइन जे मथां ॿ मिथाइल जा मुरकिब लॻल आहिनि, तंहिंजे करे असां चवंदासीं डायमिथाइल अमाइन। ऐं ॿिए पासे खां वरी ॾिसो त हिते 3 मिथाइल जा मुरकिब हिनखे लॻल आहिनि, अल्काइल ग्रुप लॻल आहिनि, त हिन जो नालो थींदो ट्राई मिथाइल अमाइन। हेलोजन्स ही असांजो ॿियो फंक्शनल ग्रुप आहे। हेलोजन्स पीरियाडिक टेबल में हिकिड़ो अंथरनि जो ग्रुप थिए थो जिन में फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वग़ैरह अची वञनि था। हेलोजन्स जो मतिलबु आहे लूण ठाहींदड़। The organic compounds having functional group containing carbon, hydrogen and halogens are called alkyl halides. उहे नामियाती मुरकिब जिन में हेलोजन्स फंक्शनल ग्रुप ते तौर ते मौजूदु हुजनि त उन्हनि मुरकिबनि खे असां अल्काइल हेलाइड चवंदा आहियूं। देयर जनरल फार्मूला इज़ RX। उन्हनि जो जनरल फार्मूला जेको आहे उहो आहे RX। हिते R जेका आहे अल्काइल ग्रुप खे ज़ाहिर करे थी, ऐं X जेका आहे उहा कंहिं बि हेलोजन खे ज़ाहिर कंदी, मिसाल जे तौर ते फ्लोरीन या क्लोरीन या ब्रोमीन या आयोडीन खे। मिसाल जे तौर ते असांजो हेॾो इथाइल आहे R जी जॻह ते, ऐं हीअ तव्हांजी X जी जॻह ते हिते तव्हां क्लोरीन रखो त हिन जो नालो थी वेंदो इथाइल क्लोराइड। जेकॾहिं हिते इथाइल या प्रोपाइल हुजे ऐं हेॾां तव्हांजी हुजे फ्लोरीन त नालो थी वेंदुसि प्रोपाइल फ्लोराइड। जीअं असीं अल्कोहल्स जा प्राइमरी, सेकेंडरी ऐं टर्शरी टाइप्स पढ़िया हुयासीं, ईअं अल्काइल हेलाइड्स जा बि प्राइमरी, सेकेंडरी ऐं टर्शरी टाइप्स थियनि था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हांजो हेलाइड क्लोरीन हुजे, फ्लोरीन हुजे या ब्रोमीन हुजे, उहो प्राइमरी कार्बन सां अटैच्ड आहे त हिनखे असां चवंदासीं प्राइमरी अल्काइल हेलाइड। प्राइमरी कार्बन उनखे चइबो आहे जेका कार्बन ॿी हिकिड़ी कार्बन सां अटैच्ड हुजे, पर सेकेंडरी कार्बन उनखे चइबो जेका ॿिनि कार्बन सां अटैच्ड हुजे, ऐं उन ई कार्बन सां जेकॾहिं वरी को हेलोजन अची करे ॻंढिजे थो त उनखे चइबो सेकेंडरी अल्काइल हेलाइड। ऐं ईअं वरी टर्शरी अल्काइल हेलाइड थींदो जेकॾहिं टर्शरी कार्बन सां तव्हांजो हेलोजन अटैच थियल आहे त। टियों क़िस्म आहे असां वटि फंक्शनल ग्रुप्स जो डबल एंड ट्रिपल बॉन्ड। Hydrocarbons consisting of double bonds between two carbon atoms in their molecules are called as alkenes. जन हाइड्रोकार्बन्स में ॿीणो बॉन्ड फंक्शनल ग्रुप तौर ते लॻल हुजे तन खे अल्कीन मुरकिब सॾियूं था। ईथीन, प्रोपीन ऐं इहा फैमिली असां अल्कीन वारी अॻु पढ़ी चुका आहियूं, जिन में अंदरि डबल बॉन्ड फंक्शनल तौर ते मौजूदु हूंदो आहे। Hydrocarbons consisting of triple bonds between two carbon atoms in their molecules are called as alkynes. मिसाल जे तौर ते हाइड्रोकार्बन जी अहिड़ी फैमिली पिणु आहे जंहिंजे अंदरि मुरकिबनि में कार्बन कार्बन जो पाण में टीणो बॉन्ड पिणु मौजूदु हूंदो आहे, ऐं अहिड़े क़िस्म जे मुरकिबनि खे असां अल्काइन्स सॾींदा आहियूं, ऐं इन फैमिली खे असां अल्काइन फैमिली सॾियूं था। मिसाल जे तौर ते इथाइन कार्बन कार्बन जो ट्रिपल बॉन्ड आहे, या प्रोपाइन में ॾिसो त हिन कार्बन जो पाण में टीणो बॉन्ड मौजूदु आहे। सो डबल बॉन्ड ऐं ट्रिपल बॉन्ड पिणु हिकिड़े क़िस्म जा फंक्शनल ग्रुप आहिनि, ऐं इन्हनि फंक्शनल ग्रुपनि जे करे उन्हनि जा नाला पिणु अलॻि अलॻि थियनि था।
ही अल्काइन फैमिली सां तालुक़ु रखनि था, तंहिंजे करे हिननि जा नाला प्रोपाइन ऐं इथाइन आहिनि। जेकॾहिं डबल बॉन्ड हुजे न त हीअ अल्कीन फैमिली जा मेंबर हुजनि हा, ऐं हिननि जा नाला पिणु अल्कीन जे लिहाज़ खां इथीन ऐं प्रोपीन हुजनि हा। सोसाइटी, टेक्नोलॉजी एंड साइंस। रोल ऑफ फार्मास्यूटिकल केमिस्ट इन द सिंथेसिस ऑफ effective न्यू ड्रग्स। नयूं दवाऊं ठाहिण में फार्मासिस्ट कीमियादारनि जो किरदारु। The pharmaceutical chemist plays an important role in the pharmaceutical industry by laboratory analysis, quality assurance, quality control, and production of new effective drugs. दवाऊं ठाहिण जूं जेके सनतूं थियनि थियूं उन्हनि जे अंदरि फार्मास्यूटिकल जेके कीमियादान थियनि था उन्हनि जा तमामु वॾा अहम किरदार हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते लेबोरेटरी एनालिसिस कंदा आहिनि, क्वालिटी अश्योरेंस कंदा आहिनि, क्वालिटी कंट्रोल जो कमु कंदा आहिनि, ऐं वरी नयूं इफेक्टिव दवाऊं ठाहिण पिणु उन्हनि जे ज़िम्मे हूंदो आहे। Pharmaceutical chemists prepare and select appropriate compounds for biological evolutions and decide its active implementation for disease. हयातियाती तज्ज़े ऐं बीमारीअ लाइ इस्तेमालु करण बाबति फ़ैसिला वठण में फार्मासिस्ट कीमियादारनि जो तमामु अहम किरदारु आहे। The chemist plays the most crucial and critical role in the drug development process and serve as the backbone to framework for the drug discovery. दवा ईजाद करण खां वेंदे दवा खे तयारु करण जो कमु पिणु मथसि ई रखियलु हूंदो आहे। फार्मास्यूटिकल केमिस्ट, जीअं असां वटि फार्मासिस्ट पैदा थियनि था, उहे ड्रग इंडस्ट्रीज़ में वञी करे, दवाऊं ठाहिण वारनि कंपनियुनि में वञी करे जेकी बि अहम ज़िम्मेवारियूं आहिनि, दवाउनि खे तयारु करणु, उन्हनि जी पैकेजिंग करणु, दवाउनि जी एनालिसिस करणु, दवा जी क्वालिटी अश्योर करणु ऐं उनजो क्वालिटी कंट्रोल मेंटेन करे रखणु, नयूं दवाऊं ठाहिण खां वेंदे दवाऊं मरीज़नि खे ॾियणु ऐं उन वरी दवा जो जेको प्रोसेस आहे, उन जा जेके असर आहिनि, उन्हनि जा जेकी वरी साइड इफेक्ट्स थियनि था उन्हनि खे कलेक्ट करणु पिणु फार्मासिस्ट जे मथां ज़िम्मेवारी हूंदी आहे। सो दवा तयारु करणु, दवा मरीज़ ताईं पहुचाइणु, दवा जो दवा सां ॿिए सां रद्द अमल, कहिड़ी दवा सां गॾु न ॾियणु घुरिजे, कहिड़े खाधे सां गॾु न ॾियणु घुरिबी आहे, इन्हनि समूरनि कमनि जे पोयां फार्मासिस्ट जो अहम किरदारु हूंदो आहे। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।